असां बहसियत शर ज़ात सारंग जे कयल कुदे कम जी मज़म्मत कयूं था ऐं पंहिंजी क़ौम जे माण्हुनि खे सलाम बि पेश कयूं था त इन मसइले ते लिखण वारा ऐं इन खे सोशल मीडिया ते खणण वारा बि शर हुया ऐं दरिंदगी ऐं हैवानियत जी काई ज़ात कोन्हे का। इन मसइले ते असां पंहिंजे सरदार ऐं पंहिंजी ज़ात गॾिजी करे इन शख़्स खां लातालगी जो इज़हार बि करे चुका आहियूं। पर अना ऐं नफ़रत में कुझु माण्हू पंहिंजो पाण खे चमकाइण में पूरा आहिनि ऐं इन मसइले ते बकवास कंदे असांजे सरदार जा नाला पिया खणनि त वरी कुझु असां शहरनि खे चवनि पिया त तव्हां बलूचिस्तान हलिया वञो। असां पंहिंजी ज़ात जे किरदार ते कंहिं बि फूसीअ ऐं लूमड़ीअ खे इजाज़त कोन ॾींदासीं त हू ॻाल्हाए। ऐं असां ॼाणूं था त उन्हनि नम्रता जे लाइ छा कयो, फज़ीला सरकीअ जे लाइ छा कयो, जो असांजी किरदार कुशी ते उहे शुरू थी विया आहिनि ऐं असां इहा इजाज़त कंहिं ॿिए खे कोन ॾींदासीं बिल्कुलु बि। बाक़ी रहियो त फेसबुक ते लाइव अची करे मसइला हल करणु, इहा ड्रामेबाज़ी न हलंदी। सरकी जेको इहो ड्रामेबाज़ी करे थो इहा हाणे न हलंदी। ऐं सरकी बशीर ख़ान थियण जहिड़ो ऐं ॿियनि कारकुननि थियण जहिड़ो कोशिशि थो करे त मां उनखे ॿुधायां बशीर जॾहिं पंधु मार्च कयो हुयो न ऐं उन बशीर जे पेरनि में जेके ज़ख़्म थिया उन ज़ख़्मनि में जेका मिटी पई, हे मुश्ताक सरकी उन मिटीअ जे हिकिड़े ज़रे जे बराबरि बि न आहे। हे माण्हुनि ते इल्ज़ाम थो ॾिए, माण्हुनि जा नाला थो खणे पियो ऐं शर ज़ात खे घटि वधि ॻाल्हाए थो। एॾो मुड़ुसु माण्हू न आहे, एॾो बदमाश बि न आहे। असां हिन धरती जा रहवासी आहियूं, असां हिते रहंदासीं ऐं असांजो हक़ु आहे ऐं असां कंहिं बि फूसीअ खे ऐं झिरकीअ खे ऐं ठरकीअ खे इजाज़त कोन ॾींदासीं हरगिज़ त उहो असांजे लाइ ईअं ॻाल्हाए। बाक़ी रही ॻाल्हि बलूचिस्तान वञण जी, त जेके असांखे मशवरो ॾियनि था त बलूचिस्तान हलणु, त मां उन्हनि खे ॿुधाईंदुमि त उहे रईस अली बख़्श शहर खे न विसारनि। उन्हनि जा थोरा आहिनि, उहे अगरि हिते वेठा आहिनि त उहे थोरा यादि कनि, ॻाइनि या वरी चुप करे वेही रहनि। रही ॻाल्हि तस्वीरूं कढाइण जी, त पोइ मां मुश्ताक झिरकीअ खां पुछंदुमि त तुंहिंजूं तस्वीरूं बाज़नि सां आहिनि गॾु ऐं बाज़नि सां मिली करे तो कराची जा केतिरा कबूतर मारिया, इहा दुनिया खे ख़बर आहे। ऐं कंहिं सां गॾु तस्वीर हुजण जो इहो मतिलबु न आहे जो तूं असांजे सरदार जा नाला थो खणे ऐं पूरी ज़ात जे लाइ लिखंदो। इहा बदमाशी बिल्कुलु बंदि थियणु खपे ऐं तुंहिंजे हर कुदे वीडियो जो, कुदे कम जो असां जवाबु ॾींदासीं।